कि जीअं गप में नंढे ॿार जो पेर उठंदो आहे ईअं पत्थर में पेर उठई वञे। अॼु जो मुला तो चवे मुस्तफ़ा जहिड़ो मां आहियां, मुस्तफ़ा मां जहिड़ो आ चवीस त तूं बि पत्थर ते पेर रख पोइ फ़ैसिलो ॿुधाए। पर मुस्तफ़ा जी अम्मा थी चवे त मुंहिंजे बतन में आ, मां पेर रखां थी पत्थर ते, तो पत्थर मेड़ थी तो वञे, यानी पत्थर के बि सुञाणा त मिठे मोहम्मद करीम जी मां वा। सुभान अल्लाह, नारे तकबीर, अल्लाह अकबर। प्यारा दोस्तों, या अली मुर्तजा बेचारे के जड़ा नारा आया पर ता जो सुता पिया हुंदो शाबाश बेचारे के लख रहमत। प्यारा दोस्तों, ओ महबूब जी अम्मा फरमाए थी त जेकर आओ खूह ते पानी भरण जे ला वेंदी हसे, अवल भी वेंदी हसे, पर उन में पानी छिके कढणो पवंदो। पर जरे मुस्तफ़ा जो नूर मुंहिंजे बतन में आयो त महबूब जी अम्मा थी चवे खुदा जो कसम तबक़ात इब्ने सअद वारे लिखियो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी माउ थी चवे त पानी सलाम पढ़ी पाण मथे पियो अचे। त मां पहिरों दफ़ो जॾहिं ईअं मथे पाणी आयो त मां थोरो गौर कयो, फिक्र कयो त राज़ कहिड़ो आहे। त खूह जे पाणी मां आवाज़ आयो त ओ आख़िरी नबी जी अम्मा, सिर्फ़ जेको तुंहिंजे बतन अतर में नूर आहे इहो इंसाननि जो नबी न आहे, बल्कि असां पाणी जो बि नबी अची वियो आहे, उनजो इस्तक़बाल त हाणे महबूब करीम जी ज़ात बबरकातन अम्मा जीजल जे पेट मुबारक में उहा अमड़ जीजल हले कदम खणे खूह ते अचे ऐं उन ते नज़र पवेस, खूह जो पानी मथे अची सलाम पढ़े ऐं जे तूं मुस्तफ़ा ते सलाम पढ़ी तो ते डायरेक्ट रसूल जी नज़र पवे त छा थो सम्झे। ऐं महबूब जी अम्मा जी इहा ॻाल्हि जॾहिं मशहूर थी वई त असां रसो छिकियूं था, असांखे पानी भरणो थो पवे। महबूब जी अम्मा वञे थी, हाणे उन्हनि खे ख़बर या न रही जे अब्दुल्लाह जी घरवारी वञे थी तो पानी पाण थो मथे अचे। हाणे सलाह कयूं, मीटिंग कयूं त को बि ईअं न वञे, का बि माई जेकर वञणो आहे त अम्मा आमना सां गॾु हलणो आहे। वो सैयदा अम्मा आमिना सां जॾहिं गॾु हलन था, औरतूं हलन थियूं, खूह जे मथां मुस्तफ़ा करीम जी ज़ाबरका जी अम्मा अची बीहे थी, पानी सलाम पढ़ी मथे थो अचे। सुभान अल्लाह, पानी सलाम पढ़ी मथे थो अचे। त ॿियूं औरतूं बाकात सां ईअं जीअं कहिं दुबे मां मुंहिंजा दाजीअ के तलाव मां पानी भरे छिके ॿार कढिबो आहे, उहे चवंदियूं असां दिला ईअं भरींदियूं हुआसीं, पोइ छा कंदियूं हुआसीं त रोज़ असांजी इहा रूटीन थी वई त असां मुस्तफ़ा करीम जे अमड़ याने अम्मा आमना सां गॾु वेंदियूं हुयूंसीं, पानी भरे ईंदियूं हुआसीं। पर एतिरे क़दुर तारीख़ुनि में अचे थो त जेकॾहिं पाड़े ओड़े में उते अवल न्याणियूं बि बकरियूं चारींदियूं, उहे न्याणियूं अची अर्ज़ु कंदियूं अम्मा असां बकरियूं काहे आयूं आहियूं, तूं घड़ी सवा हिते बीह, असां बकरियूं काहे अचूं, पाणी भरजे, बकरियूं पाणी पीअनि पोइ भली वञनि। त हाणे मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां, सुभान अल्लाह चओ त मज़ेदार ॻाल्हि आहे। महबूब जी अम्मा थी चवे त दिलो भरे जॾहिं मां मथे ते रखियो त मूंखे वज़न महसूसु न थियो, मूंखे वज़न महसूसु न थियो। मां सोचो त दिलो न आहे, मां दिले खे हथ हुयो, सोचुमि दिलो बि आहे, वरी सोचुमि जे दिलो आहे त दिले में पाणी कोन्हे, चेते त मां पाणी जे लाइ वरी जो हथ हणां, पाणी बि आहे। त आवाज़ आयो त ओ आख़िरी नबी जी मां, तुंहिंजे मथे ते दिलो बि आहे, दिले में पाणी बि आहे, पर खणी हलण वारो मुंहिंजो जिबरील आहे, हिन जे करे जो तूं उम्मत जा भार खाइण वारो हबीब सीने में सांडियो आहे, बतन में सांडियो आहे। हे त उहो हबीब आहे जेको जान जा भार खणंदो, उन मुस्तफ़ा जे अम्मा जे सर ते वज़न कीअं बर्दाश्त कंदो। सुभान अल्लाह। उहो यतीमन जो यार आयो आहे, अड़ियन जो आधार आयो आहे। ये रवाजी महफिल न आहे, इनखे इहो इरादो करे वियो त मदीने वारो ईंदो आहे।
इहो यकीन करे वेहो मुस्तफा मेहरबानी कंदो आ ऐं महबूब मेहरबानी कंदो पो तू रुगो पंहिंजी झोली खोले वेहंदे अल्लाह कंदो तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। सलात के पेर अर्ज़ कयो सल्लल्लाहु